وأشهد أن سيدنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيب كل مرضنا محمدا عبده ورسوله إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم وما أرسلناك إلا رحمة للعالمين وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم إن زلزلة الساعة شيء عظيم يوم ترونها تذهل كل مرضعة عما أرضعت وتضع كل ذات حمل حملها وترى الناس سكارى وما هم بسكارى ولكن عذاب الله شديد وقال النبي صلى الله عليه وسلم من صلى علي مرة واحدة فقد صلى الله عليه 10 مرات أو كما قال النبي صلى الله عليه وسلم صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين दुरूद शरीफ अल्लाह सभई पढ़ो रब सही मांखे एडी ताकत ॾिनी आहे जेतिरा ज़मीन में वण आहिनि उन में जेतिरा पन आहिनि मां ॻणिया त मांखे ॻणण में देरि न लॻंदी आहे ओ साईं रब मांखे एडी ताकत ॾिनी थी जेतिरा आसमान में सितारा आहिनि मां ॻणिया त मांखे ॻणण में देरि न लॻंदी आहे रवां ख़ुशी में जे करे थो तुझो उम्मती तो मोहम्मद करीम ते एक दफ़ो सलाह सगोरी पढ़ंदो रब न तुझे उम्मती के एतिरियूं नेकियूं ॾींदो जो मां मलाक क़यामत ताईं ॻणिया त ॻणे न सघंदो आहियां अवा अमल थोरो नेकियूं घणियूं एक दफ़े नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा हैदर करार रज़ी अल्लाह ताला खे फरमायो अली मुर्तज़ा जॾहिं रात जो सुम्हंदो आहे न 5 अमल करे पोइ सुम्हंदो कर घणा अमल हुआ 5 अमल करे पोइ सुम्हंदो कर हज़रत अली साईं अर्ज़ कयो साईं कहिड़ा 5 अमल पहिरें नंबर ते फरमायो रात जो सुम्ही न 4000 दीनार अल्लाह जे नाले ते ख़ैरात करे पोइ सुम्हंदो कर घणा बा 4000 दीनार अल्लाह जे नाले ते ख़ैरात करे पोइ सुम्हंदो कर से ॿियो कहिड़ो अमल कयां पाण फरमायो रात जो जन्नत जी क़ीमत ॾेई करे रक़म अदा करे पोइ सुम्हंदो कर से टियों कहिड़ो अमल फरमाता ॿ पाण में विढ़ियल हुजनि उन्हनि जो सुलह कराए ख़ैर कराए ठाह कराए पोइ सुम्हंदो कर से चौथों कहिड़ो अमल फरमाता रात में 1 हज 1 उम्रो करे पोइ सुम्हंदो कर से 5 अमल फरमाता रात जो 10 कुरान जा ख़त्म पढ़ी पोइ सुम्हंदो कर
हज़रत अली से अर्ज़ कयो साईं मां त गरीब मिस्कीन आहियां 4000 दीनार किथां ईंदा जो मां अल्लाह जे नाले ते ख़ैरात कयां। पाण फरमायूं ॾाढो आसान थी सूरत फातिहा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन खां वठी वलल ज़ालिन ताईं 4 दफ़ा पढ़ंदे ॼण तो 4000 दीनार अल्लाह जे नाले ते ख़ैरात कया आहे। सुभान अल्लाह। पर्दा पे बाबा फातिहा सूरत अल्हम्दु त ॿारनि खे बि ईंदो आहे पढ़ो यादि कयो न त वञी कंहिं उस्ताद वटि वेही करे या सूरत फातिहा जो पढ़ंदो 5 मिंट बि न लॻंदा ॼण 4000 दीनार अल्लाह जे नाले ते ख़ैरात कया अथव। साईं जन्नत जी क़ीमत मां कीअं ॾियां पाण फरमान था 10 दफ़ा मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलात सबोरी पढ़ंदे ॼण तो जन्नत जी क़ीमत अदा कई आहे रक़म ॾेई छॾी आहे। साईं ॿ माण्हू राजो किथां ॻोल्हियां जेके विड़ियल हुजनि वरी ठाह करायां फरमान था हे कलमा 10 दफ़ा पढ़ंदो करे अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि 10 दफ़ा पढ़ंदे ॼण तो ॿिनि माण्हुनि विड़ियुनि जो पाण में ठाह कराए छॾियो आहे। साईं राति में हज उमरो मां कीअं कयां मां अली मदीने में हज उमरो थींदो आहे मक्के में साईं मां कीअं इहो हज उमरो कयां फरमान था 3 कलमो सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम 10 दफ़ा पढ़ंदे ॼण तो राति में हज बि कयो आहे त उमरो बि कयो आहे। साईं 10 क़ुरान जा ख़तम मां कीअं पढ़ां पाण फरमान था सूरत इख़लास 30 दफ़ा सूरत इख़लास क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुन लहू कुफुवन अहद 30 दफ़ा पढ़ंदे ॼण तो राति में 10 क़ुरान जा ख़तम कढिया आहिनि। अब यो अमल क़बूल चो इंशाअल्लाह कंदासीं। अब ये तव्हां असांखे हयाती बिन लाइ मिली अथव ये ज़िंदगी हीअ उमिरि इन लाइ अथव त अमल सालिह कयो नेकी जा कम कयो तॾहिं अल्लाह साईं क़ुरान पाक में इंसान खे इंसान जे हयाती जो मक़सदु बयान कयो उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। जोर सां सुभान अल्लाह अञा भी दिल सां सुभान अल्लाह। अल्लाह फरमातो हयाती मिलानी तमात अमल सालिह कयो नेकी जा कम कयो भला कम कयो नेकी जो कम अल्लाह जी बानो आयत सालाना जलसो तकरीबन साल में 1 दफ़ा जलसा कराए ये आला मेहनत करो अल्लाह कबूल थो चो इंशाअल्लाह कबूल चो जोर सां चो कबूल है। अवा ही तलाज में सा वडी मेहनत पर न को शो चिमनी बारे करे रोशनी करे वरी वही कुरान जी तालीम हले समझो अल्लाह इन्हें भी वडी बरकत रखी थो। सुल्तान महमूद गज़नवी वक्त जो नेक बादशाह थी गुज़रियो जंहिंजे दिल में 3 शयुनि जी तमन्ना आई चवंदो त ये 3 शयूं मांखे मिलन कहिड़ियूं एक चवंदो त अहिड़ी रात थे मांखे नबी सिंह जी ज़ियारत थे साहबा अहिड़ी रात थे मांखे नबी सिंह जी ज़ियारत थे। ॿी तमन्ना आई आहे त माण्हू मूंखे चवंदा आहिनि ओ सुल्तान महमूद तूं त नेक बादशाह सबब 3 जे औलाद मां आहे हाणे मांखे यकीन थे जाई बि नेक बादशाह जे औलाद मां आहियां ऐं 3 तमन्ना आई आहे खबर पे त भले में भलो कम कहिड़ो आहे सुठे में सुठो कम कहिड़ो आहे। हाणे ये 3 तमन्नाऊं खणी करे घुमे पे रात थी बाज़ार में आयो अञा जो नज़र करे त दुकान जी ॾाढो रोशनी थी थे
वे जो वनी नजर करे ते कनो शौक आज जे तमे कुरान वारो कायदो आ उन रोशनी ते वेठो तो पयो पड़े बाशा शौक का पुछा कई छोकरा दे त खबर हे कुरान वारो कायदो त मस्जिद में पढ़बो आ मदरसे में पढ़बो आ हे रात जो तुम दुकान जे आडो बाजार में किए तो पढ़े छोकरो चवण लगो गाल बुध साजी मस्जिद आहे पर मस्जिद में रोशनी जो इंतजाम कोने को रात थी दिया मां मजबूर थी निकरंदो आ हे दुकानदार चिमनी वारी दुआ रोशनी थींदी आ त वेही कुरान वारो कायदो पढ़ंदो आ बादशाह जो बुधो त बादशाह जे अखियुनि खां पाणी वही आयो रोई करे चवण सल ॾेखार मांखे कहिड़ी मस्जिद आ अची ॾेखारे हीअ मस्जिद आ बादशाह हो देरी न कई चिमनी घुराई घासलेट घुराई रोशनी करे लेके नहीं हाणे वेही करे कुरान वारो कायदो हिते पढ़ हुन पढ़ण शुरू कयो बादशाह बि कुंड में वञी निमाज़ तहज्जुद जी पढ़ी सुम्ही पियो निंड अची वई निंड में सोने अरबी शइ जी ज़ियारत नसीब थी वई नबी शइ जी ज़ियारत थी ऐं नबी शइ फरमायस ओ सबक़ीन बादशाह जा पुट अज रात जेको कम कयो थी भले में भलो कमी हो थी छड़ो चिमनी मारे रोशनी कई कुरान पाक जी तालीम हली पई अल्लाह टई तमन्नाऊं पूरियूं करे छॾियस नबी शइ जी ज़ियारत बि थियस ऐं नबी शइ पंहिंजे ज़ुबान पाक मां लफ़्ज़ फरमायस सबक़ीन बादशाह जा पुट नबी शइ जो फरमाए त ॿियो छा खपे ऐं फरमायो भले में भलो कम इहो थी जेको कुरान जे तालीम जे लाइ रोशनी मारे करे चिमनी मारे करे रोशनी कई थी भले में भलो कम इहो थी अब हदीस जा लफ़्ज़ अथव खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम तामी भले में भलो माण्हू आहे जेको पाण बि कुरान पढ़े ॿियनि खे बि कुरान पाक पढ़ाईंदो आहे तरी अल्लाह कुरान पाक में कुरान वारनि सां पंहिंजो प्यार बयान कयो रहम जा लफ़्ज़ बयान कंदे फरमाई अर्रहमान अल्लमल कुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान ये अल्लाह जी मेहरबानी आहे कुरान जी दौलत मिलियल अथव इन कुरान मां पहिरें नंबर ते मां आयत करीमा तिलावत कई जंहिंमें अल्लाह सही पंहिंजी तौहीद बयान कई आहे अब कुरान पाक में नज़र कंदव न वध में वध अल्लाह सही पंहिंजे सां ये जंहिं तौहीद जे करे हिक ॾींहुं जन्नत में ज़रूर हलंदासीं हथ खड़ो करे चयो इंशाअल्लाह तौहीद जे करे जन्नत में हिक ॾींहुं हलंदासीं हाणे आयत पढ़ियम इन में अल्लाह सही पंहिंजे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म कयो मुंहिंजा हबीब तूं बि मां रब जी तौहीद बयान कर साईं मां कहिड़ा लफ़्ज़ बयान कया कुरान पाक में आयत नाल थी फरमाई कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर दुनिया जी बादशाही दे त केरा बा ज़ोर सां ॻाल्हाईंदा हलो न भला खसे त केर आहे केतिरा माण्हू दुनिया ते वॾाई कंदा आहिनि न कबी आहे वॾाई न कबो आहे तकब्बुर न कबी आहे मस्ती अलमाल गादिन वराहन नबी सही फरमान था कॾहिं दुनिया जो माल सुबुह जो ईंदो अथव शाम जो हरियो बि वेंदो अथव न कबी आहे वॾाई न कबी आहे मस्ती हिकु माण्हू जो वाक़ियो लिखनि था ज़मीना बाग जायूं सभु कुझु हुअसि मस्ती बि घणी हुअसि पोइ क़ुरान पाक जो दौर करे पियो दौर कंदे कंदे ई आयत पढ़ी कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा जंहिंजी माना अल्लाह तुंहिंजी मर्ज़ी आहे ये दुनिया जी बादशाही ॾे बि तुंहिंजी मर्ज़ी पर खसे बि तुंहिंजी मर्ज़ी
हे चवण लॻो माखो को कसीनो बिनाली बंदूक पईस खणी करे चे अचे को खसण मां पई ना रहास को जायो ही ना जेको मुखो खसे अलाज हिकु दर्जियत में बंदूक जली बीठो शाम के पखी जो गुज़र थियो मस्ती में ची पखी के फेर की हिन जो हथ लड़ियो सामो बादशाह जो घर हो उन जे दरी में फेर ठका थियो अंदरों बादशाह जी गवाही खट ते सुम्ही पई फको दे हेठ किरी पे बेहोश थी वई मानी डुकदी आई भईदी आई बादशाह के जे बादशाह फिलहाल पाड़े वालो न तुझो दुनियादार मस्ती मची फेर के तुझी ज़ाल मारे दी थे जेड़े वारो के के उठी छो वैसे खयूं खमी वाला सड़े मां तुझो करो डोह कयो जो मां बादशाह की ज़ाल मारी थी खसो सड़े ये ज़मीना भी बाग भी जायूं भी चारों से फांसी ते मां बादशाह जी ज़ाल मारी थे जरी फांसी तते ते आयो अखिन को पानी हुई चव लगो मालिक मां तो गाल कई तो कसम में का देरी न कई अञा उत्तर में फांसी ते भी चढ़ा तो हाणे फांसी जी तैयारी कंदा त वरी दा कयो मुंहिंजा अल्लाह तो कुरान में ये भी चवा त मां खसींदो बिया त ॾींदो बिया मालिक मां तुंहिंजो खसण ॾिठो पर ॾिसां तूं ॾियण त ॾेखार खसण त ॾेखारी ॾियण बि त ॾेखार इहे जो तव्हांखे त वरी बाणी डुकंदी आई भॼंदी आई बादशाह खे चए थी बादशाह अल्लाह कयो ख़ैरा ख़ैरा तुझी घरवारी दर जी वही बेहोश थी वही हाणे हाश आई आ धक बक लॻो कोन्हे अला ख़ैर कयो आ बादशाह चवण लॻो रब ख़ैर कयो आ लायो से फांसी तां ज़मीना बीजो से बाग बीजो से घर भी पहुंचाए चो से घर पहुंची जी चवण लॻो मालिक वरी त ॾियण में भी का देरी न कई तॾहिं रब साईं जो क़ुरान भी चए त तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क वहुव अला कुल्लि शैइन क़दीर बे नंबर ते आयत करीमा पढ़ी तने वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन सभई चो त सुनो साईं रहमतल लिल आलमीन अब नबी साईं जे करे वडी मेहरबानी थी अगी उम्मत एक नेकी करे तो एक नेकी लिखजे पर पैगंबर जो उम्मती एक नेकी कंदो मन जा बिल हसनते फलहु अशरम सालिहा अल्लाह जे लाइ 10 नेकी लिखाईंदो आ आज एक जलसो न तव अल्लाह 10 जलसा थी आथो अल्लाह से वायदो आवा एक नेकी ते 10 नेकी एक जलसो आ न अल्लाह वट 10 जलसा थी एक नमाज पढ़दी न 10 नमाज़ा डी में 5 पढ़दी 50 नमाज़न जो सवाब मिलंदो सुभान अल्लाह काथे रात में 70 जो जमा सा ई तरतीब कंदो न ता के 10 एक ने भी जी नमाज जे एवज में मिलदा चो इंशाअल्लाह सवाब कमाईंदा से चो सब और नमाज भी पढ़दी न बा इंशाअल्लाह किरंदा खोड़ वाज में हेते वादा भी करे वेंदा हथ भी खणदा पर नमाज न पढ़दा दुख जड़ी गाल नमाजी थियो बेनमाजी न थियो पर दुख आ जो बेनमाजी घना नमाजी वरी थोड़ा या गाल मां पाजी न तो कया अल्लाह कुरान में भी बयान कई कादे इशारो कदे फरमाए कुल हुवल्लज़ी अनशअकुम वजअल लकुम अस्समअ वल अबसार वल अफइदता क़लीलन मा तशकुरून क़लीलन मा तशकुरून थोड़ा हन जेके मुझे शुक्र कन था वांग मिलदी बटे पोढ़ाईंदा नमाज पढ़ी निकता हलिया जानता चई कोन तो नमाज ते दुख जड़ी गाला बेनमाजी वरी घुमदा न चौदा असा के भला अब बेनमाजी भलो कोने वको नबी सही वटो जवान आयो चवण लगो सही मां बकरी धारी थम छा जे अबा बकरी धारी थम सही बकरी भी वडी कीमत वाली आ राज जो परे बिन बदो आ को चोर काहे न वनी राज जे खट ते सुमदो आ न उन जे पाए सा बजी सुमदो आ पर या मुजी बकरी सजी रात जो कदी हेदे भजे मां के भी खट सुडो बी ली दिया
न पान न कंदी आ न माखे न कंदी आ शायद मुझी बकरी बीमार आ ता दुआ करो अल्लाह मुझे बकरी के खुश करे सांजल फरमाता दे खबर नमाज पढ़दो आ चेसी मां कदे कदे पढ़दो आ पान फरमान जो कदे कदे पढ़दो आ यो बेनमाजी आ डी में ब नमाज पढ़े जुमे जी पढ़े या साईं ईद जी पढ़े यो कदे कदे पढ़ण वारो नबी सही फरमाती यो बेनमाजी आ पान फरमाई जड़ी बेनमाज राज जो खट ते सुमंदो आ जहन्नम जी बाट निकरी इंदी आ ये नबी सही अल्लाह बेनमाजी राज जो खट ते सुमे हेठम जहन्नम जी बाट निकरी इंदी आ ए पान फरमायो या जानवर के नजर इंदी आ तुझे बकरी के आबाद ही नजर चई कदी परेशान चेती वन पाबंदी सा पंज वक्त नमाज पढ़ पोची मां मोहम्मद से हवाल कजा हुन पाबंदी सा नमाज पढ़ी नबी से सवाल के तो बेशक अवां जी गाल सच्ची आ हाने मां भी सुकून करदो आ तो बकरी भी सुकून करदी आहे सुभान अल्लाह पढ़ो नमाज को भलाई थे न बा नमाजी थियो बेनमाजी न थियो सखर का परे कोने को सांगी बुदा तो सांगी सांग जे बरसाए कादर बश कल्लो ओठ जो नालो आ कादर बश कला जाजहान उते मुसा हाजी साहब ने गाल कई से सांजे ओठ जे आलो घरन जे आलो के डाढे मुसा जमीन खरीद कई कणक को के कणक साई थी वई असा जो को जानवर या ढोर घिरे पियो न वठी उनके तो कुटन असा के भी कुटन डाढा तंग थिया से मानी हजरत से हमादुल्लाह हाल जी वाले के दाह दिनी साईं के डाढे मुसा जमीन खरीद कया कणक पोखी थे साई थी वया असा जो को ढोर घिरे तो जानवर वठी उनके भी कुटन दा असा के भी कुटन दा सही दुआ गो तला जी पाड़ पटे हजरत से हमादुल्लाह हाल जी वाले फरमायो दे खबर गोठ में बेनमाजी अथव मां जब इतना जो ट्रक भजी वही फरमा ये कर बेनमाज के मोकले इन जे घर जमीन के लोड़ो दिया मां जनी जमीन जी लोड़ो सानियो फरमा तो लोड़ो त दिया मां भी सजे गुठया बेनमाजी गदे लोड़ो दियारियो वा साई कर सुकी वस बे साल सा के विकणी करे जमीन नी हलियो मां हजरत से अहमदुल्लाह सवाल कर जमीन विकणी हो शादे करे जे लोड़ो जो दियारियो से तो साई कणक भी सुकी हस चवा जाते बेनमाज जा पैर पौनान उते साई शे न मोदी आ दुखी शे तो बेनमाजी नमाजी तो बेनमाजी जे करे अल्लाह जो अजाब दो तो मदीने जो शारा शाम जो वक्ता मुझे सुनो रबी सही बार में कान नजर कन तो ठुक दो चे तो मालिक हकला कर पिया उठ के उठ जो नबी से अशदा जो इशारो क्यों उठ सारा रास्ता शरीदो मुझे सोने से ये कदम मुबारक ते जिगीची रखी थे उठ जा मालिक आया चवा लगा सी उठ के अठोनिया पीड़ी ता खरीद के हुआ पैसा दरो कदनान सही घर में आदवान रात नी परेशान थी आसमान नजर कंदो आ गाड़ी दाओ गा न खाई दो आ पानी दी दाओ पानी न पिए दो आ अज एटो ने बधो से प्या जोरी शिनाए है भजी आयो आ सही उठ सा के लाडो तंग क्यों आ नबी सही उठ सा गालन ता फरमाता या जमल मतफल ओ ठडे दख बशो तो दुमाल के तंग करे अल्लाह तक ज़बानी साईं सा गालाई दो बिठवा सब चौथ नबी से जो मौजो बरहक सच्चो आ चौ नबी से जो मौजो बरहक सच्चो अब आहे त उठा न असा जो ईमान कीदो आ उठ सावारो आ जानदार आ पर एड़ियूं शयूं जेके साहब न हो उहे बि नबी से ते कलमा पढ़ी आ सुभान अल्लाह काफरा पत्थर खया थे चादर जे कुंड में बधा थे अची नबी से उठ खोलिया थे सही कलम पत्थरन मुंह कोने को ज़बान भी कोन तन सोराखी कोन तन हे तो ते कलमो पढ़न मां भी कलमो पढ़ा नबी से पत्थर सा गालायो पत्थर मां आवाज आयो के अल्लाह जे बारे ही बयान क्यों चे तो घूमे जो सजन प्यो ककर शाम कन प्या घूमे जो सजन प्यो ककर शाम कन प्या पत्थर भी मोहम्मद ते कलमो पढ़न प्या भला पानी को न ॾिनी था साईं पानी भी ॾियनि था
भला कम मां जानवर के बहुत ही दुआ मता बेनिमानी जे करे अल्लाह जो अज़ाब रचे त मां भी अज़ाब में गिरफ्तार थी वना मां जानवर के भी खबर था बेनिमानी जे करे अल्लाह जो अज़ाब भी थो वायदो कयो चे इंशाअल्लाह नमाज पढ़दास गाडिया चे इंशाअल्लाह अबा नबी से जी वरी दुआयूं थी जो रहो पियो न त तव्हां सां वारा फल भला कोन्हनि के तव्हां सां जा कम सुठा कोन्हनि के पर नबी सही जे करे उम्मत जे बारे में जे दुआयूं घुरियूं आहिनि नबी सही के उम्मत जो दर्द हुयो अम्मा हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका हज़रत उमर सिंह जी न्याणी आहे ऐं नबी सिंह जी घरवारी आहे एक दफ़े हज़रत उमर सिंह पंहिंजे अबे जे घर आई रोए पई हज़रत उमर सिंह फरमाया न्याणी छो थी रोई जे ॻाल्हि ॿुध मां त मुनिया पर नबी सिंह जी सॼी राति जो रोईंदा रहिया कहिड़ी ॻाल्हि जे करे इन ॻाल्हि जे करे त कल्ह हिकिड़े चोर जो हथु कटिजी वियो चोरी जे करे सज़ा लॻसि हथु कटिजी वियो नबी सिंह सॼी राति रोअण पिया अल्लाह मुंहिंजे उम्मत जो हथु न कटिजे हाँ अल्लाह अहिड़े मुंहिंजे उम्मती खे दुख न पहुचे हाँ हालांकि चोरी भी कई है पर मां मोहम्मद उम्मत जे बारे में रहमत वारो हाँ अल्लाह ने जो हथ न कटिजे हाँ नबी सिंह सॼी राति रोईंदा रहिया उम्मत जे दर्द में दुआयूं घुरंदा रहिया चोर जो हथ कटण भी नबी साईं बर्दाश्त था कर ॿी रिवायत में ईंदो आहे हिकु दफ़े हज़रत जिब्रील ऐं मीकाईल नबी सिंह जे दरबार में आया साईं तुंहिंजे अर्ज़ु खणी आया हूं क़बूल कर फरमायो कहिड़ो सही ॻाल्हि ॿुधो असां अल्लाह जे वेझो रहंदा अल्लाह जे ज़ात जे कॾहिं अल्लाह बंदे नाराज़ थींदो आहे कावड़ कंदो आहे अर्श भी ॾकी वेंदो आहे असां बि रखंदा तरफ़ नाराज़ थियो आहे हाणे असां तुंहिंजे अर्ज़ु खणी आया आहियूं जेको उहद में तो मोहम्मद करीम जो ॾंद मुबारक शहीद थियो हो इहो असांखे ॾे जॾहिं अल्लाह खे कावड़ अचे अल्लाह नाराज़ थिए त इहो ॾंद अल्लाह खे ॾेखारींदासीं तुंहिंजे ॾंद जे करे अल्लाह रहम कंदो अल्लाह पंहिंजी बाज करे विझंदो इहो ॾंद असांखे ॾे त खणी वञो नबी से फरमाता जिब्रील मीकाईल ॻाल्हि त भली कई अथव मां मोहम्मद तव्हांखे इहो ॾंद न ॾींदुमि क़यामत ॾींहुं अल्लाह जो मुंहिंजे उम्मत ते कावड़ कंदो मां मोहम्मद इहो ॾंद खणी पंहिंजे रब जी कावड़ खे माफ़ कराईंदुमि उम्मत जो एॾो दर्द आहे उन जी दुआयूं थी अम्मा आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी रिवायत आहे हिकु दफ़े नबी सिंह घर आया और ॾाढा ख़ुशि हुआ अर्ज़ु कयुमि सुहिणा ॾाढा ख़ुशि था नज़र अचो फरमाइनि था मां मोहम्मद ख़ुशि आहियां इन ख़ुशी में जेको घुरो थी घुर त मां मोहम्मद ॾियां अम्मा शाह को सुहिणा मां तोखां दुनिया कोन थी घुराए दौलत कोन थी घुराए इहा ॻाल्हि घुराए थी त रहमत जा हथ खण अल्लाह मां आशा ते बि रहम करे मुंहिंजे अबे अबू बकर सिद्दीक़ ते बि रहम करे नबी से क्या अल्लाह मुझे ना आशा ते भी रहम कर हिन जे अबे अबू बकर सिद्दीक़ ते भी रहम कर नबी से वनी करे खट ते वेठा मां खुशी में मां पान पई वनी साईं जे झोल में गोद में वनी पांजो सिर रखियो मुंह रखियो साईं जे ॾिसी करे फरमास आशा केॾी त ख़ुशि थी आहे छो न ख़ुशि थिया मुंहिंजे लाइ बि रहम जी दुआ करियो मुझे अबे अबू बकर सिद्दीक़ लाइ बि रहम जी दुआ करियो छो न ख़ुशि थिया साईं तव्हां बि त ख़ुशि थिया हो फरमाता मां मोहम्मद हिन दुआ में ख़ुशि थियो आहियां पर वधीक हिन दुआ में ख़ुशि थींदो आहियां जॾहिं सॼी उम्मत जे बारे में रहमत जी दुआ घुरंदो आहियां उन जूं दुआयूं थी ॿेड़ी ढक ढकिया पिया थी अच अल्लाह जे दरवाज़े ते न त अहिड़ो ॾींहुं मथो ईंदी जो कोई कंहिंजो साथी न बणंदो छो त मालिक साईं क़ुरान पाक में 10 सिपारा तव्हां पढ़ो आख़िरी हिस्से में क़यामत ई क़यामत मंज़र बयान कयो अथई पढ़ो न पाण सिपारा माना पढ़ो कहिड़ा त अल्लाह क़यामत जो मंज़र बयान कंदे उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई अल क़ारियतु वमा अदराका मल क़ारिया यौम यकूनु अन्नासु कल फराशिल मबसूस व तकूनुल जिबालु कल अहलिल मनफूश क़यामत लिखी पई आहे एॾे ख़्याल ई कोन्हे को मां आयतूं पढ़ियूं अथमि उन में बि अल्लाह सभिनी सां ॾींहं जे बारे में ॻाल्हायो आहे
उते बयान कंदे फरमाई या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस्साअति शैउन अज़ीम। ओ इंसानो बिजो मां पालना अल्लाह का ऐ उन ज़िलज़िले वारे ॾींहं जे जेनी ज़िलज़िलो अहिड़ो अची वेंदो कुरान मंज़र बयान कंदे चए थो यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्ज़िअतिन अम्मा अर्ज़अत व तज़उ कुल्लु ज़ाति हम्लिन हमलहा व तरन्नास सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद। अम्मा जे खीर पिया के बच्चो अम्मा जे गोद में पियो रोईंदो अम्मा के पांजे बच्चे जी परेशानी न थींदी क़यामत जी परेशानी हूंदी वतज़उ कुल्लु ज़ाति हम्लिन हमलहा। अम्मा जे पेट जो बच्चो कच्चो बच्चो हेठ किरी पवंदो गंद में भरियो पियो हूंदो अम्मा जे पेरनि ते पियो रोईंदो पर अम्मा के पांजे बच्चे जी परेशानी न थींदी अम्मा के दर्द ज़ह जी परेशानी कोन यम जी परेशानी न थींदी अम्मा के परेशानी हूंदी त क़यामत जी परेशानी हूंदी वतरन्नास सुकारा। ओ मुंहिंजा हबीब करीम तूं नज़र कंदे इहे माण्हू तोखे नज़र ईंदा जीअं को नशे वारो हूंदो आहे हालांकि नशो कोन पीतो हूंदो वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद। रब जो सख़्तु अज़ाब ॾिसी करे मुंहिंजा हौशई ख़ता थी वेंदा। ॾुखियो ॾींहुं अथव उन जे लाइ महिनत कयो कोई कमु न ईंदो हिक जे बदिले में ॿियो वञे ईअं बि कोन्हे वको तॾहिं क़ुरान पाक क़यामत जे मंज़र में यो मंज़र भी बयान कंदे फरमाई यवद्दुल मुजरिमु लौ यफ्तदी मिन अज़ाबि यौमिइज़िन बिबनीह। क़यामत जो ॾींहुं थींदो गुनहगार इंसान रब खे अर्ज़ु कंदो अल्लाह हाणे हीअं कर मुंहिंजे बदिले में मुंहिंजे औलाद खे जनम में विझ मूंखे निजात ॾे। मलाको पुछोसि औलाद ॾे तो पुट ॾींदो बीठो आहे ॿियो बि कुझु ॾेई सघंदो बदिले में ॾे ख़बर ॿियो बि कुझु ॾींदे चवंदो व साहिबतिही व अख़ीह। अल्लाह मुझे बदले मुझी घरवारी के जहन्नम में विझो मूंखे निजात ॾियो जैसा जिंदगी कटे के बिस्तरे ते गुज़ारियम मुझे राज़नि जी हुनखे ख़बर हुई हुनजे राज़नि जी मूंखे ख़बर हुई सॼी ज़िंदगी कठो गुज़ारियो सॼी मुंहिंजी घरवारी खे जहन्नम में विझो मूंखे निजात ॾियो भला ॿियो बि कुझु ॾींदे व अख़ी साईं ॿियो मुंहिंजो भाउ आहे अम्मा जे जिगर जा ॿ टुकड़ा हिकु मां आहियां हिकु मुंहिंजो ॿियो भाउ आहे उनखे जहन्नम में विझो मूंखे निजात ॾियो पुछियोसि ॿियो बि कुझु ॾींदो क़ुरान चए थो ईअं बि चवंदो फसीलतिही लती तुरीह। अल्लाह मुंहिंजे पूरे ख़ानदान खे जन्नत में विझो मूंखे निजात ॾियो। केॾी पंहिंजी जान प्यारी आहे औलाद ॾे थो घरवारी ॾे थो भाउ थो ॾे पूरो कुटुंब ॾे थो ख़ानदान ॾे थो पुछियोसि ॿियो बि कुझु ॾेई सघंदई क़ुरान चए थो वमन फिल अर्ज़ि जमीआ सुम्मा युनजीह। चवंदो अल्लाह सारी रूह ज़मीन वारनि खे जन्नत में विझो मूंखे निजात ॾियो सॼी रूह ज़मीन वारा जन्नत में विझनि मां बची वञा ऐलान थींदो कल्ला इन्नहा लज़्ज़ा। ईअं त थियो ई कोन्हे को अला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा कोई हिकु ज़बान खणंदो कयो बि थो आहे त भोॻिणो बि थो थिए तुंहिंजे बदिले ॿिए खे जन्नत में को रहंदो वेंदो अवा उते अमल कमु ईंदव भला कमु कयो आहे भलो कमु आहे सुठो कमु आहे अल्लाह जे बाणो त फिल मत वीचारो ए बार बार महिनत कंदो आहे तो चार दीन जी ॻाल्हियूं ॿुधी करे वञी अमल कयो हयाती गुज़री वेंदो ख़बर बि कोन पवंदव छो पियो रहंदव ॻाल्हियूं फिलाणो वियो बादशाह थियसि को चवंदुसि टेक थियसि को कहिड़ी ॻाल्हि कंदो को कहिड़ी अवा कोई दम ते भरोसो न सम्झो पंहिंजे अल्लाह खे राज़ी कयो इवाज़ में नसीब जो मतिलबु इहो अथव कसमूं कंदाऊं जेड़ाऊं तेड़ाऊं कंजाऊं छो अल्लाह जा अचो अल्लाह जे दरवाज़े ते सॼो पंहिंजे मालिक अल्लाह खे अल्लाह सलाम दोस्त जी महिनत क़बूल फरमा।